खपे सोहणा साईं। तोता घोर कभी जिंद जान, तू जो हुक्म खपे सोहणा साईं। तोता घोर कभी जिंद जान, ही गुलाम ला मलिक चवे। तोता थींदा सी कुर्बान। महबूबा ओ महबूबा तुझो जे हुक्म थिए। महबूबा तुझो जे हुक्म थिए, असी कदम हादिर थींदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां, असां खिड़न सां ईंदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां, असां खिड़न सां ईंदासे। ओ महबूबा तुझो जे हुक्म थिए, असीं कदम हादिर थींदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां, असां खिड़न सां ईंदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां, असां खिड़न सां ईंदासे। सिक जो सौदो आहे, तन सां कहिड़ा लेखा। जंहिंसां सिक जो सौदो आहे, तन सां कहिड़ा लेखा। सही भी आहे सिर ते पोइ तकलीफ़ जे थी जेका। भले सुखड़ा हुजन या दुखड़ा हुजन, तो सहाल वंडीदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां, असां खिड़न सां ईंदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां, असां खिड़न सां ईंदासे। काॾे वेंदासीं तोखे छॾे, असीं तुंहिंजा आहियूं दीवाना। काॾे वेंदासीं तोखे छॾे, असीं तुंहिंजा आहियूं दीवाना। एहसान मुग़ैरी आहियूं असां, तुझी नज़रन जा त निशाना। भले सुखड़ा हुजन या दुखड़ा हुजन, तो सहाल वंडीदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां, असां खिड़न सां ईंदासे। माण्हू ईंदा हिन पेरन सां,
असां खिड़न साईं दाते ओ महबूब तुझो जे हुकुम थिए असीं कदम हाज़िर थींदासे माण्हू ईंदा हिन पेरनि सां असां खिड़न साईं दाते माण्हू ईंदा हिन पेरनि सां असां खिड़न साईं दाते माशाल्लाह जबरदस्त वेरी नाइस शहराज थैंक यू जादू आहे तव्हांजी आवाज़ में माशाल्लाह महिरबानियूं जी अस्सलाम वालेकुम सिंध म्यूज़िक में तव्हां सभिनी खे भलीकार अस्सलाम वालेकुम छा हाल आहे तव्हां सभिनी जो उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो अल्हम्दुलिल्लाह असां बि बिल्कुलु ठीकु आहियूं उन सां गॾु ई मां आहियां तव्हांजी होस्ट इकरा अली ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि शहराज़ अली मीराली ऐं जंहिंजो आवाज़ु तव्हां हाणे ॿुधो केॾो ख़ूबसूरत आवाज़ु हो माशाल्लाह अल्लाह हिननि खे अञा कामयाबु करे आमीन आमीन ऐं इन सां गॾु ई वक़्तु आहे हिकिड़ो ब्रेक जो ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं ऐं असां सां गॾु नया गेस्ट मौजूदु आहिनि जंहिंसां तव्हांजो इंट्रो कराईंदासीं जी त वापसि अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में शो में तव्हांखे भलीकार कीअं आहियो तव्हां सभु ऐं यकीनन तव्हां स्क्रीन ते ई वेठा हूंदो छो त असांजो सिंध म्यूज़िक शो आहे ई अहिड़ो कंहिंखे हिलण न ॾींदो आहे तव्हां सभु इंजॉय कंदा आहियो ऐं असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त तव्हांखे वधि मां वधि असां इंजॉय करायूं हर ॾींहं ते हिकिड़ो अलॻि ॾींहुं हुजे असांजो ऐं असां सां गॾु ॾाढा सुठा ॾाढा ख़ूबसूरत गेस्ट मौजूदु आहिनि जंहिं पंहिंजो पाण मञायो आहे ऐं अॼुकल्ह जंहिंजो गानो बि ॾाढो फेमस थो हले जंहिंजी मां ॾाढी वॾी फैन आहियां ऐं मां उनजो गानो सुबुह शाम ॿुधंदी आहियां ऐं मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे त कारो जोड़ो जी त शहराज साहब तो उन्हनि जो इंट्रो तव्हांखे कराईंदा जी शहराज सभ खां पहिरियां मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम सॼी सिंध खे ऐं हक़ मौजूद जीअं त उमेद आहे तव्हां असांजो ही एपिसोड बि इंजॉय कंदव जीअं तव्हांजो पुराणनि एपिसोड में असांखे प्यारु मिलियल आहे ऐं कोशिशि कंदा आहियूं त हमेशह कुझु नई शइ तव्हांजे लाइ पेश कयूं ऐं बिल्कुलु इकरा त वैसे ई इंट्रोड्यूस कराए चुकी आहे त अॼु जेको गेस्ट असांजो मौजूदु आहे जेको सेलिब्रिटी आहे माशाल्लाह हुन पाण मंडरायो आहे पंहिंजे कम सां ऐं तमामु टैलेंटेड आहिनि मतिलबु ईअं चइजे त असांजी सिंध में प्लेबैक सिंगिंग जे हवाले सां कुझु घटि ई आर्टिस्ट आहिनि त उन्हनि मां वन ऑफ देम मुंहिंजी नज़र में अॼु असां सां गॾु मौजूदु आहे जेको गेस्ट आहे तमामु प्यारो सिंगर तमामु ख़ूबसूरत तमामु प्यारी तबियत जो मालिक यासिर समो वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम यासिर समू साहब छा हाल आहे वालेकुम अस्सलाम सभ खां पहिरियां इकरा खे सलाम ऐं मुंहिंजो प्यारो भाउ मुंहिंजो मोज़िज़ ऐं मुंहिंजे वॾे घर जो हिकिड़ो फर्ज़ंद शिराज साहब जी वॾी महिरबानी जिन असांखे एतिरो दाद ॾिनो ऐं नंढड़ी कोशिशि आहे जी उहा बसि तव्हांजी नज़र आहे हुन में को शक न आहे माशाल्लाह बसि इंसान खे ॾिसो पंहिंजे पाण ते गौर करणु खपे जेको इंसान पंहिंजो पाण ते गौर नथो करे त उहो कामयाबु न आहे ऐं कंहिंजे लाइ बुरो बि न कजे कंहिंजे लाइ बुरो सोचे बि न ॻाल्हाइजे बि न हमेशह मूंखे मोट मिली आहे ऐं जेका मूंखे मोट सिंध टेलीविज़न खां जेको मूंखे मिली ऐं सिंध टीवी मूंखे माना काफ़ी माना ज़ाहिरु कयो उन मां मुंहिंजो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत गीत तव्हां ॾिठो हूंदो आनियर आहे कारो जोड़ो सो तमामु भली मोट मिले थी मां यकीन कयो यासिर भाई रिसेंटली कल्ह मां तव्हांजो सॉन्ग ॿुधो मूंखे तमामु घणो तमामु पसंदि आयो मूंखे ऐं शाइरी बि त अहिड़ी थियल आहे न हिकु हिकु लफ़्ज़ जी बनाओ छा तव्हां निभायो आहे हुन में साथ भाई जी म्यूज़िक आहे बिल्कुलु साथ सिंध टीवी वैसे बि हमेशह हिकिड़ी नई शइ असांखे ॾिनी आहे ऐं असांजो त ख़ानदानी चैनल आहे समझो भाउ असांजा सभु फनकार हितां जेको आहे थिया सिंध टीवी वाहिद चैनल आहे जेको तव्हांखे स्क्रीन ते तव्हांखे सपोर्ट तव्हांजी इज़त में माना इज़ाफ़ो जेको आहे सिंध टीवी खां मिले थो अल्लाह साईं सलामत रखे सिंध टीवी खे जी त यासिर भाउ सभ खां पहिरियां त मां इहो ई चाहींदुसि त तव्हां असांखे का अहिड़ी शइ ॿुधायो त सिंध म्यूज़िक जे हवाले सां जेको मतिलबु उथण सां ई असांजे प्रोग्राम खे खणी हले इंशाअल्लाह त सभ खां पहिरियां जेको ही कलाम जेको मां तव्हांजे अॻियां पेश थो कयां त महफ़िल जी सूंहं हूंदी आहे पहिरियां शुरूआति मौला जे क़सीदनि खां थींदी आहे माशाअल्लाह ऐं हर आर्टिस्ट जो माना हिकिड़ो रंग हूंदो आहे त पहिरियां क़सीदो ॻाए करे बाद में कलाम सो मौला गाज़ियाबाद जे शान में हिकिड़ो ख़ूबसूरत क़सीदो आहे पेश ख़िदमत आहे मौला जो नारो हर तू सदा
जेको भी दिल सा तो गाजी सारे उन जे घर खां गम भी दूरा। गाजी अब्बास जो दुनिया ते असायो, गाजी अब्बास जो दुनिया ते असायो, लगायो अब्बास जो नारो मौला अब्बास, मौला अब्बास, मौला अब्बास जो आहे सहारो, पंजनि ॿारनि खे प्यारो। गाजी अब्बास जो दुनिया ते असायो, पंजनि ॿारनि खे प्यारो। गाजी अब्बास जो, गाजी अब्बास जो हा। अलम अब्बास जो घर ते लगला, हर गम मूंखा दूर भगला। हो अलम अब्बास जो घर ते लगला, हर गम मूंखा दूर भगला, हर गम मूंखा भगला। गाजी अब्बास जो दुनिया ते असायो, लगायो अब्बास जो नारो, मौला अब्बास जो आहे सहारो, पंजनि ॿारनि खे प्यारो। गाजी अब्बास जो दुनिया ते असायो, लगायो अब्बास जो नारो। सिराज बा ही मिसरो गौर सां ॿुधो त गाजी अब्बास में कहिड़ी करामत आहे। वफ़ा जो लफ़्ज़ उतां स्टार्ट थियो आहे। बेशक गाजी अब्बास वफ़ा जो इमामा, गाजी अब्बास, गाजी अब्बास वफ़ा जो इमामा। गाजी अब्बास वफ़ा जो इमामा, मोमिननि जो गाज़ीअ खे सलामा। हो गाजी अब्बास वफ़ा जो इमामा, मोमिननि जो गाज़ीअ खे सलामा। गाजी अब्बास जो दुनिया ते असायो, लगायो अब्बास जो नारो।
दुनिया ते असायो लगायो अब्बास जो नारो 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 माशाल्लाह माशाल्लाह वेरी नाइस। छा ॻाल्हि कजे यासिर भाउ, शो जी शुरूआत ई मौला गाज़ी अब्बास जे नारे सां शुरूआत थी। चार चंड लगी वेंदा आहिनि। चार चंड छा रूह असांजो ठरी अॼु जो ज़बरदस्त वेंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह साईं में उमेद आहे ऐं महिनत कंहिंजी बि राय नायगा न थींदी आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। तमामु हिकिड़ी सुठी कोशिशि आहे, प्रोग्राम सुठो थो वञे तव्हांजो ऐं ईअं न आहे त मतिलबु तव्हांखे बि ॾिसी असांखे ख़ुशी थिए थी। महिरबानी महिरबानी अदा महिरबानी सलामत रखी। ऐं शुरूआती तव्हां एतिरे पाक कलाम सां शुरू कई आहे माशाल्लाह। बिल्कुलु ऐं असांजी बि तव्हां जे लाइ इहा ई दुआ आहे त पंजतन पाक जी छांव में हुजो। आमीन आमीन आमीन। हर वक़्तु उन्हनि जी शाम में आहियां। बेशक ऐं पाकनि जी मुंहिंजे मथां महिरबानी आहे। महिरबानी आहे, बिल्कुलु। सैद बादशाह जी मुंहिंजे मथां महिरबानी आहे। सैदनि जो हथ आहे मुंहिंजे मथां। बिल्कुलु बेशक। ऐं मां कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ खां मायूस न आहियां थियो। सुठी ॻाल्हि आहे, थियण सुठी बि न मायूस खपे थियण बि न इंशाअल्लाह। घुरिजे। ऐं तव्हांखे अलाह अञा कामयाब करे माशाअल्लाह। ॾाढो आमीन, सुठो टैलेंट आहे तव्हां आमीन, में आमीन। माशाअल्लाह। ईअं ई तव्हां कामयाब थींदा रहो। ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो सभ खां वॾो जेको इम्तिहान जूं जेकी घड़ियूं हुयूं जी। उहे मां पास करे आयो आहियां। अच्छा उन्हनि इम्तिहाननि जी स्कूल वारे इम्तिहाननि जी ॻाल्हि था कयो ज़िंदगी न ज़िंदगी जी ज़िंदगी जो जेको इम्तिहान हूंदो आहे न ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। उन में माना काफ़ी मुश्किलातूं बि ईंदियूं आहिनि, काफ़ी तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि। पोइ उन्हनि सां जेको मुंहुं ॾेई थो वञे उहो अॻिते निकिरी सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। असल में यासिर भाउ ज़िंदगी इलाही वॾी आहे, इलाही वसी आहे ऐं काफ़ी सारी उतार चढ़ाव ईंदा सभिनि खे ॿुधणो आहे हर कंहिंजी ज़िंदगी में। हर कंहिंजी ज़िंदगी में कोई न कोई मसलो आहे ई आहे। कोशिश इहा कजे माण्हू इंसान त माण्हू ख़ुशि हुजे। ऐं मां सम्झंदो आहियां जेसि ताईं ॿिए कंहिंजी मदद कंदो न इंसान पाण कॾहिं सां गमज़दा नथी सघे। ॾिसो तव्हांखे मां हिकिड़ी क्लियर ॻाल्हि ॿुधाए छॾियां त ज़िंदगीअ में हीअ जेका शइ आहे न दिलि इहा साफ़ हुजणु ज़रूरी आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई यासिर भाई तव्हां खां ॿिया बि ख़ूबसूरत कलाम बि ॿुधबा। अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सिंध म्यूज़िक प्रोग्राम में इन सां गॾु ई असां प्रोग्राम जी कंटिन्यू कयूं था। जी शहराज साहब तव्हां कुझु चवणु चाहींदो? जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे असांजे जेको अॼु क़ीमती गेस्ट आहे मुंहिंजी नज़र में त इलाही मुंहिंजो प्यारो बि आहे माशाल्लाह ऐं तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक आहे, प्लेबैक आवाज़ जो मालिक आहे यासिर समो साहब। ये मोहबतूं शिराज भाउ ऐं तव्हां बि जंहिं घराणे सां वास्तो रखो था उहो तमामु वॾो घर आहे। बिल्कुलु मां त ख़ुशनसीब आहियां जो माना मां एॾे वॾे न तव्हां पाण डिज़र्विंग आहियो यार। ऐं असांजी बि इहा ई कोशिशि हूंदी आहे त मतिलबु ॾिसो न मां पंहिंजी हिकिड़ी मां बि पंहिंजी मटि पाण आहियां। मां कॾहिं बि ईअं न सोचियो आहे त बाबा मूंखे कंहिंजी सपोर्ट जी ज़रूरत हुजे। बिल्कुलु तव्हां में हुनर आहे त उहो आवाम तव्हांखे खणी वेंदी ऐं तव्हां डिज़र्विंग आहियो माशाल्लाह। ऐं अचूं था हिकिड़े गीत जी तरफ़। अच्छा गीत खां पहिरियां हिकिड़ी कॉल मां चवां थो छो जो कॉलर्स असां सां गॾु मौजूदु आहिनि। कॉलर्स असां वटि जाम आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। मां हाज़िर आहियां। हा या अली मदद पीर सखी मौला अली पाक मदद पीर सखी मौला अली पाक मदद अदा अंसार खोस पियो ॻाल्हायां गुलशन अदीद कराची खां मिठा। बिस्मिल्लाह। जी अदा शिराज बादशाह आला शुक्र अल्हम्दुलिल्लाह अदा कराची खां ॻाल्हायो पिया। हा कराची मां पियो ॻाल्हायां ऐं मुंहिंजो मामो हुयो अलाह साईं जन्नत नसीब करे बाबा साईं खे वरी शाइरी ॾिनो मिठा। अच्छा अच्छा आमीन आमीन यार अल्लाह साईं जन्नत नसीब करे। तव्हां पंहिंजो इस्म गिरामी ॿुधायो नालो? हबीबुल्लाह खोदे शाइर हो मुंहिंजे बाबा जो दोस्त हो मिठा। साईं तव्हांजो नालो छा आहे अदा? मुंहिंजो अंसार अली खोसो मिठा। खंसार अंसार अच्छा 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 अंसार भाउ छा हाल आहे? शो एंजॉय कयो पिया? शो वीआईपी हले पियो ॾिसूं पिया ऐं मुंहिंजी हिते होटल आहे सॼी संगत तव्हांखे सलाम ॾे पई मिठा। संगत खे साईं वालेकुम सलाम मुंहिंजी तरफ़ां इकरा जी तरफ़ां। जी जी हा अॼु असांखे गानो ॿुधाइजो मूं वारे माइट जो असां मिलण हुयासीं मिली बि वियासीं कंहिंखे छा मिलियो बिल्कुलु अदा बिल्कुलु अंसार भाई बिल्कुलु तव्हांजी कोशिशि ॿुधाईंदा तव्हांखे। ओके अदा ओके ख़ुशि हुजो आबाद हुजो। जी यासिर भाउ तमामु हिकिड़ो प्यारो गीत आहे त मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त उहो जेकॾहिं तव्हां मूंसां गॾु ॻाईंदो अच्छा
त मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ हूंदो। कोशिश कयूं था, कोशिश कयूं था। बाबा साईं जो गीत आहे अच्छा। त दिलि जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी। ओके अदा, माशाल्लाह, ज़बरदस्त, कोशिश कयूं था। दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, थोरी मोहब्बत जे लाइ सिकायो थी साहु पिरी, ओ थोरी मोहब्बत जे लाइ सिकायो थी साहु पिरी है। दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, थोरी मोहब्बत जे लाइ सिकायो थी साहु पिरी, दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, दिल जा बादशाह पिरी। ॾींदो मूंखे सूर तूं प्यारो बि ज़रूरु आहे तूं, ॾींदो मूंखे सूरा तूं प्यारो बि ज़रूर आहे तूं, हो ॾींदो मूंखे सूरा तूं प्यारो बि ज़रूर आहे तूं, ज़ुल्म एॾा कर न मिठा कढे न दिल आ पिरी, दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, थोरी मोहब्बत जे लाइ सिकायो थी साहु पिरी, ओ थोरी मोहब्बत जे लाइ सिकायो थी साहु पिरी है। दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, दिल जा बादशाह पिरी। रुगो ॾींहुं राति मिठा तुंहिंजी आहे तात मिठा, हो रुगो ॾींहुं राति मिठा तुंहिंजी आहे तात मिठा, हे रुगो ॾींहुं राति मिठा तुंहिंजी आहे तात मिठा, ज़ुल्म एॾा करे न ईंदे कढे न दिल आग पिरी, दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, थोरी मोहब्बत जे लाइ सिकायो थी साहु पिरी है। दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी, दिल जा बादशाह पिरी।
दे बल्ले जियो राहु जो इल्ताफ सनम दिल जो आहे साफ सनम ओ राहु जो इल्ताफ सनम दिल जो आहे साफ सनम है राहु जो इल्ताफ सनम हो दिल जो आहे साफ सनम राहु जो इल्ताफ सनम दिल जो आहे साफ सनम सजा चाची थो दे अकेड़ो गुनाह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी थोरी मोहब्बत जेला सिकायो थी साहु पिरी थोरी मोहब्बत जेला सिकायो थी साहु पिरी है दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी बोले दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी दिल जा परवाह पिरी नथी का परवाह पिरी नथी का परवाह पिरी नथी का परवाह पिरी छा ॻाल्हि कजे यासिर छा भाउ ॻाल्हि कजे ज़बरदस्त तव्हां जी, ज़बरदस्त माशाल्लाह। इकरा तव्हांखे कीअं लॻी एनर्जी परफॉर्मेंस कीअं लॻी ॾाढो तव्हांखे ज़बरदस्त परफॉर्मेंस जीअं हिननि जो सॉन्ग आहे उअं ई हिननि जो मतिलबु न जेको मुंहिंजो सॉन्ग न अंदाज़ आहे आहे न। असांजे वॾी सिंध जो पाकिस्तान जो अच्छा। वॾो शख्सियत बाबा न, न, उस्ताद शमन माशाल्लाह। नुरानी जी साहब जो जी गीत ॻायल आहे अच्छा। असांजी हिकिड़ी कोशिशि हुई ॾाढी ज़बरदस्त कोशिश हुई तव्हांजी ऐं ॾाढो परफेक्ट सॉन्ग ऐं ॾाढो एंजॉय कयो मां ऐं तो शिराज यकीनन शिराज जे असांजी शौक़ीन लाइ शिराज जे लाइ खे मां एतिरा कमेंट ॾींदुसि त मूंखां वधीक जेको शिराज वरी तव्हां ॿिन्ही जी तव्हां- जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी कर अल्लाह घटि आहे। सलामत रखे, त अल्लाह माशाल्लाह ॾाढो तव्हांखे ॾाढो अञा प्यारो कामयाब तव्हां करेला साईं ॾाढो ख़ूबसूरत ज़बरदस्त ख़ूबसूरत गानो पेश कयो ऐं ख़ूबसूरत निभायो तव्हां हुनखे अचूं था कॉल जी तरफ़ बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी छा हाल आहे तव्हांजो अजी अल्लाह जा लख एहसान आहिनि तव्हां ख़ुशि आहियो भेण ख़ैर आहे पिनल अल्लाह जो भुटो शुक्र आहे पिनल तव्हां भुटो ॿुधायो हलाक किथां था ॻाल्हायो हा अॼु को प्रोग्राम में त अधु शीराज 4 चंड लॻाए छॾिया साईं महिरबानी महिरबानी Thank साईं you. महिरबानी हाणे हुन सां गॾिजी हे जेका तव्हां गीत पेश कयो ॾाढो ऐं शिराज भाउ जे अॻु ई मूं चयो आहे त लाजवाब आवाज़ आहे साईं माशाल्लाह, कुर्बानी बिल्कुलु, साईं बिल्कुलु। दुआऊं आहिनि तव्हां जूं उन में सुठा आलाप ॾियणु सुठियूं मुर्कूं विझणु ऐं लाजवाब ॾाढो वणे थो फर्स्ट क्लास साईं महिरबानी अदा Thank साईं you so महिरबानी much. तव्हांजूं दुआऊं हुजनि तव्हांजो साथ हुजे इन सां गॾु इहो थो चवां त अॼु अधी इकरा असांजी अॼु तमामु सुठी पई लॻे साईं वाह वाह इहा तारीफ़ आहे वाह वाह जी, जी, साईं। जेका मेज़बानी जी शुरूआत कई आहे जेको ॻाल्हाइणु शुरू कयो आहे तमामु बहितरीनु सुठो थैंक यू सो मच बस तव्हांजी दुआऊं खपनि असांखे हिकिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां ॿिन्ही जे विच में मिसअंडरस्टैंडिंग थियो वञे जी हा जी तव्हीं ॻाल्हायो था ॿई गॾिजी था ॻाल्हाए विझो हिकिड़े ई टाइम ते तव्हां पाण में पहिरीं सलाह करियो मिसअंडरस्टैंडिंग त ठाहियो पाण में सम्झोतो करियो न, न, ज़रूर, बिल्कुलु, इंशाल्लाह। कंहिंखे किथे ॻाल्हाइणो आहे अॼु जी, जी। तव्हांजो ॾाढो बहितरीनु तमामु बहितरीनु प्रोग्राम पियो वञे साईं महिरबानी साईं महिरबानी इंशाल्लाह कोशिश आहे असांजी त इन खां वधीक सुठो कयूं भेण ॾाढी लाजवाब बणे पई फर्स्ट क्लास माशाल्लाह माशाल्लाह साईं बाक़ी अदा यासिर त हिन प्रोग्राम में काफ़ी दफ़ा अॻे अची चुको आहे जी हा। सुठो आवाज़ आहे सुठो ॻाईंदड़ आहे माशाल्लाह बेशक। अदा यासिर मूंखे हुई वणंदो आहे तमामु जो वणंदो आहे ॾाढी सुठी नेचर आहे कुर्ब तव्हांजूं मोहबतूं आहिनि त असां आहियूं मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं मूंखे बि दुआउनि में यादि कजो साईं अल्लाह मौला साईं तव्हांखे ख़ुशि रखे अल्लाह इज़त ॾे आमीन आमीन महिरबानी महिरबानी आमीन महिरबानी अदा वाकई अॼु इकरा जी ड्रेस कमाल थी लॻे इकरा ऑरेंज साईं कलर माशाल्लाह हाय इन मौज़ू ते असां अचूं पिया पर कॉलर्स पाण ई तारीफ़ करे छॾी व्यूअर्स पाण ॾिसनि पिया असां हेॾे अचो पिया ड्रेस बि कमाल आहे स्टाइल बि वारनि जो कमाल लॻो पियो माना हिकिड़ो तमामु सुठो प्रोग्राम थो हा लॻे बिल्कुलु बिल्कुलु शिराज भाउ अॼु पैंट शर्ट पाए आयो आहे हा मां पेंट शर्ट पाए आयो आहियां पर कॉम्बिनेशन तव्हांजी ॾिसजे बि त सुठी आहे। कमाल ब्लू ऐं ऑरेंज सां कमाल थी लॻे ऐं माशाल्लाह तव्हां त ॾाढा प्यारा था लॻो
ऐं हिकिड़ो अलॻि ई लुक आहे त कुर्ती शलवार ऐं शूज़ ज़बरदस्त ही माना हिकिड़ो घर वारनि जी फरमाइश आहे त माना तव्हां वञो भला मां छा कयां घर जे हालत में हलणो न आहे न माशाल्लाह सुठा था लॻो ॾाढा तमामु प्यारा था लॻो हा तव्हां बिल्कुलु मौला सलामत रखे यासिर भाई छा ॻाल्हि कजे यार तव्हां वरी मां चवंदो आहियां सादगी जी अगरि का मिसाल आहे असां वटि त यासिर समो साहब आहे बिल्कुलु हमेशा सादो रहे इंसान हा हा बिल्कुलु आखिर में जेको सीटियो सो सटियो सटियो उहो बिल्कुलु सटियो। इन ॻाल्हि ते हिकिड़ो कॉलर बि अची वियो हिकिड़ो ॿियो बि बिस्मिल्लाह असां ॾे बिस्मिल्लाह जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। जी ये नंढड़ी थी ॻाल्हाए मुंहिंजे हा ख्याल। हा बिल्कुलु जी पुटु छा नाला तव्हांजो मुंहिंजो ज़िला ईमान नालो आहे। ईमान नालो आहे ईमान माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो भलो नालो आहे छा कंदा आहियो ईमान तव्हां पढ़ंदा आहियो हाँ जी। अच्छा कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो फोर फोर्थ क्लास में class, अच्छा माशाल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह पढ़ंदा रहो ईअं ई इंशाल्लाह कामयाब थियो ईमान शो ॾिसो पिया असांजो शो एंजॉय कयो था अच्छा जी। शो एंजॉय कयो था असांजो ईमान हाँ हा मज़ो अचे थो हाँ। अच्छा अच्छा मां न हिकिड़ो काम सुनाइण थी चाहियां आहियां। जी जी ॿुधायो। ॿुधायो ॿुधायो हा वो आहे न छा नालो अथसि कंहिंजो छा नालो अथसि ख़ुदि गर्ज जा प्यार करे। ख़ुदि गर्ज सां अहमद मुगल साहब जो गीत जी 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 ॿुधायो 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 हा अमन मुगे जो ख़ुदि गर्ज जा प्यार करे। बिस्मिल्लाह ॿुधायो हेलो अॼु 12 कॉल कई आहे असांजे मुंहिंजे ख्याल सां गेम लॻंदे लॻंदे असांजे कॉल लॻी वई अथनि जी कॉल कट थी वई शायदि कॉल कट थी वई मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हांजी ज़िंदगी कीअं आहे असांजी ज़िंदगी हा। अच्छा हे माना हे हूअं त नथो थिए त तव्हां इंटरव्यू पंहिंजो प्रोग्राम आहे यासिर भाउ मां पंहिंजे लाइ त तव्हां खां ई पुछा कंदुसि त तव्हांखे मुंहिंजे हिन अवतार में ॾिसी करे कीअं पियो लॻे तमामु सुठी ख़ुशी थी ऐं माना मूंखे इन ॻाल्हि जी ख़बर पई त अलाह पाक तव्हांखे इज़तूं आमीन, आमीन, ऐं इन्हनि इज़तुनि सां माना ख़बर अथव तव्हांखे ॾिसी करे हिन सीट ते असांखे फ़ख्रु थो थिए माशाल्लाह यार वॾी ॻाल्हि कई अथव वॾी ॻाल्हि कई आहे मुंहिंजे लाइ इलाही। माना जेको ही इन जो सॼो क्रेडिट ख़बर अथव तव्हांखे कंहिंखे वेंदो कंहिंखे साईं ख़ालिद शाह साहब खे डायरेक्टर साहब खे असांजो जी, उहो बिल्कुलु, बिल्कुलु। सहद उन्हनि बादशाह मूंखे इन क़ाबिल सम्झो त मां क़ाबिल होस्टिंग बि करे सम्झो। सघां थो मूंखे मौक़ो ॾिनो ऐं सिंध म्यूज़िक में साईं जी तबियत माशाल्लाह कमाल आहे माशाल्लाह, ऐं माशाल्लाह, जंहिंजे मथां ॾाढी हुनजो सुठी हथु तबियत लॻंदो न त माना हू आबाद आहे मूंखे चयो त बाबा सिंध म्यूज़िक शो आहे पंहिंजो मां एज़ अ गेस्ट पाण अची चुको आहियां हिते वाह, वाह। पर चयूं शिराज भाई हे शो तुंहिंजो थी हाणे हिन शो खे माना हिकिड़ा नई शइ को कोशिशि कयो बिल्कुलु, ऐं मां इहा ई कोशिशि आहे त माना हिन शो में इकरा जी ऐं मुंहिंजी त असां का नयूं नयूं शयूं क्रिएशन करियूं ऐं इंशाल्लाह ईअं ई प्यार अहिड़ा गुल विखारींदासीं अहिड़ा गुल विखेरंदासीं छो जो व्यूअर्स ॾिसूं था मां ॾिसां थो कॉलर्स बि असांजे ॿारनि ताईं बि कॉल अचे थी माशाल्लाह, माना माशाल्लाह। शो असांजो पसंदि कयो वञे थो वञे थो मथे हा बिल्कुलु त ईअं ई व्यूअर्स जो असां सां प्यार रहंदो साथ रहंदो त इंशाल्लाह आमीन। इन खां वधीक ख़ूबसूरत करे ॾिसूं मौला गाज़ी अब्बास जी शान में कसीदो ॻायो आहे त 4 चंड लॻंदा इंशाल्लाह इन शो खे इंशाल्लाह ज़रूर ज़रूर ऐं अलीअ वारा हूं असां बेशक ईअं ई कॉल ते अचो था कॉलर मौजूद आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी क्या हाल आहे ठीक ठाक तव्हां ॿुधायो ठीकु आहियो किथां था ॻाल्हायो फकीर धणी बेग कराची गुलशन मेमार कराची धणी बेग चांडियो अच्छा जी जी चांडिया साहब छा हाल आहिनि ख़ुशि आहियो दुआ 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 सर तव्हांजो छा हाल आहे ख़ुशि आहियो शिराज भाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह दा शो ॾिसो पिया एंजॉय कयो पिया बसि ॾाढो प्रोग्राम तव्हां वणे थो असां तव्हांजो अबो शमरली में साहब ऐं फकीर गुलाम त असां कठे हूंदा हुआसीं जेकबाद अच्छा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह ॿियो ख़ैर आहे सर शुक्र अल्हम्दुलिल्लाह दा असां सां गॾु सिंगर असांजो मौजूदु आहे गेस्ट यासिर समो साहब का फरमाइश करणु चाहींदव हा बसि कुझु ॿुधायां मां उस्ताद शमरली जो भाई बिस्मिल्लाह जी 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 ॿुधायो हेलो वाह वाह यार मुझे दी सोनी सूरत वाह वाह यार मुझे दी सोनी सूरत जीअं गुलड़न मंग गुलाब वाह वाह कारन वारन मां इहे मुसजे जीअं कतरन मंग मताब वाह साईं वाह मदहोश बशीर थी अॻु महफ़िल मुहते संदसि निकाब वाह वाह
वञा थो यार जे दर ते गदागर थी खटे क़िस्मत वाह साईं वाह। वञा थो यार जे दर गदागर थी खटे क़िस्मत मरी भी दुस मुसाफिर थी यका पर थी खटे क़िस्मत वाह वाह। हाँ वञा थो यार जे दर ते गदागर थी खटे क़िस्मत वाह साईं वाह, वाह साईं वाह। चांडियो साहब ज़बरदस्त, बहुत कमाल करे छॾियो तव्हां त यार। ज़बरदस्त माशा। वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। यासिर भाउ ॾिसो त ही अथव सिंध म्यूज़िक जी माना हिकिड़ी कशिश। उन खां बाद में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हर माण्हू जे अंदर में सुर आहे। कॉलर्स बि ॾिसो असांजा सुरीला आहिनि माशाअल्लाह, कॉलर्स बि सुरीला आहिनि। उन्हनि में बि सुर अचूं था तव्हां ॾे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ तव्हां खां ख़ूबसूरत गीत ॿुधंदासीं, कचहरी थींदी। अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल खां ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। त उम्मीद कयूं था असांजो ईअं ई शो तव्हांखे पसंदि ईंदो अॻिते बि, जीअं तव्हां हिन वक़्तु प्यार ॾिनो आहे असांखे माशाअल्लाह। हिकु ॿिए तरह खे भलीकार चऊं पिया। असां सां गॾु मौजूदु आहे यासिर समो साहब। जी यासिर भाउ जी सर, कीअं पियो लॻे शो में? तव्हां एंजॉय कयो पिया? मज़ो अचे पियो? मूंखे ख़बर अथव एॾो एंजॉय थो कयां मां यार, लिटरली असां पाण एंजॉय था कयूं अॼु। ऐं मुंहिंजी दिलि थी चए त मन मां एॾो ॻायां मुंहिंजो आवाज़ बसि मन दिलि चए थी पियो ॻायां। यार असांजी दुआ आहे तव्हां सॼी ज़िंदगी ॻायो, इंशाअल्लाह, वॾी बीमार था थिए ऐं तव्हां हमेशह ईअं ई ॻाईंदा रहो, असांखे बि सभिनि खे एंटरटेन कयो। माशाअल्लाह तव्हां डिज़र्विंग बि आहियो, हक़दार आहियो तव्हां हिन शइ ऐं मूंखे फ़ख़्रु इन ॻाल्हि जो आहे त तव्हां जहिड़ा माण्हू मुंहिंजे अॻियां वेठा आहिनि ऐं हिकु वॾे घराणे सां वास्तो रखो था ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे हिन माना तव्हां चओ था असां हितां उथी हली वञूं? न मारे छॾियव, तव्हां आयो त असां बि आहियूं न बाबा। अल्लाह सलामत रखे। तव्हां सां मोहबत आहे हिकिड़ी पंज पाए बबे, बिल्कुलु चल बि ज़रूरी आहे। तव्हां सां गॾु मुंहिंजी बि ख़ुशकिस्मती आहे त इन्हनि सां गॾु मां होस्टिंग थी कयां। वाह वाह यार इकरा भी तमाम सुठी फनकार है। इकरा तमाम सुठी फनकार है। उन खां अलावा होस्टिंग में तव्हां जो सुन टीवी दे होस्टिंग जे हवाले सां कुझु कमेंट्स ॾियो तव्हां इकरा खे। होस्टिंग जे हवाले सां इकरा खे मां इहो ॾींदुसि कमेंट त तमामु सुठो फेस आहे ऐं तमामु सुठो लुक आहे जी। ऐं अलाह कंदो त होस्टिंग में फेस ऐं लुक सां ॻाल्हाइणो बि पियो। बिल्कुलु ॻाल्हाइण लुक स्टाइल सभु कुझु हिन में मिक्स थिए थो। अची वेंदो इंशाअल्लाह। चलो यार ईअं ई कचहरी थींदी तव्हां सां, पर हाणे असां चऊं था त हिकिड़ो गीत असांखे ॿुधायो। ख़ूबसूरत हिकिड़ो गीत आहे त दिलबर जो आवना आहे, सर को झुकावना है, एक दिन जो आप आख्या, वाह वाह, वादा निभावना साईं बिस्मिल्लाह। पेश खिदमत आहे ज़रूर। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे, सराइकी बोल आहिनि। दिलबर जो आवेड़ा है, सर को झुकावेड़ा है, दिलबर जो आवेड़ा है, दिलबर जो आवेड़ा है, सर को झुकावेड़ा है, दिलबर जो आवेड़ा है, सर को झुकावेड़ा है, एक दिन जो आप आया वादा निभावेड़ा है, दिलबर जो आवेड़ा है, सर को झुकावेड़ा है, दिलबर जो आवेड़ा है। दिल का देसो मैं
आविड़ा है सर को झुकाविड़ा है एक दिन का क्या वादा निभाविड़ा है दिल भर जो आविड़ा है सर को झुकाविड़ा है दिल भर जो आविड़ा है। जो आविड़ा है सर को झुकाविड़ा है पर जो आविड़ा है सर को झुकाविड़ा है एक दिन जो आप आख्या वादा निभाविड़ा है दिल पर जो आविड़ा है सर को झुकाविड़ा दिल पर जो आविड़ाए दिल पर जो आविड़ाए दिल पर जो आविड़ाए दिल पर जो आविड़ाए दिल पर जो आविड़ाए। जबरदस्त जबरदस्त यार यासिर भाउ कमाल करे छॾियो तव्हां। हे मुंहिंजो फेवरेट कलाम हुयो ऐं मज़े जी ॻाल्हि असांजे मुर्शिदनि जो कलाम आहे ऐं छा त वरी तव्हां उन्हनि खे निभायो आहे वरी शोभी भाई कमाल सर आप माशाल्लाह मौला आपको सलामत रखे। जो आपने पीसेस आज लगाए ना जबरदस्त बहुत मजा आया आज। कुछ राग होते हैं शिराज भाई जो टाइम से कल्याण राग लग जाते हैं कल्याण हाँ और ये दूसरा टाइम कुदरती बात देख और ये टाइम था मजे की इन राग जो ये टाइम हुयो हाँ हाँ मज़ो अची वियो वाह, शोभी भाई खे माशाल्लाह जबरदस्त यार। माशाल्लाह। अच्छा यासिर भाउ तव्हां खां हिकिड़ो सवाल थींदो त मतिलबु एक्टिविटी जे हवाले सां सिंगिंग खां अलावा ॿी का मसरूफ़ियात तव्हांजी ज़िंदगी में? हाँ ॿी मसरूफ़ियात इहो आहे त स्टूडियो जे हवाले सां थोरो कमकार माना म्यूज़िक सां ई कनेक्टेड आहे। हाँ म्यूज़िक सां कनेक्ट इन खां अलावा ॿियो को कमु न आहे। अच्छा सिख्या जे हवाले सां अगरि तव्हां खां पुछूं त सिख्या किथां वरिती? सिख्या बाबा इरफान समूह खां। अच्छा माशाल्लाह सिख्या माशाल्लाह बाबा इरफान समूह खां वरितमि उन सां तव्हांखे ख़बर आहे जी जी नंढो थी वॾो मूंखे ख़बर आहे आवाम खे बि ॿुधायूं न। आवाम खे बि ख़बर आहे सभिनी खे ख़बर आहे सिंधवासियुनि खे त मां नंढो थी वॾो बाबा वटि थियुमि ऐं मुंहिंजो उस्ताद बि उहो आहे
हा अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको आहियूं उन्हनि जी दुआ सां आहियूं। न न उस्ताद साईं जी बि छा ॻाल्हि कजे, मौला सलामत रखेनि। बिस्मिल्लाह। पर माना ॾिसजे त अगरि उस्ताद जे कम जे हवाले सां तव्हांजो कमु ॾिसजे त सफ़ा टोटली डिफरेंट आहे तव्हांजो कमु। इलाही असल में हू त म्यूज़िक डायरेक्टर आहे न। जी जी जी। पर मूंखे जेका राग जी जेका ॼाण ॾिनी ऐं तमामु वॾा वॾा ख़ान साहब सीनियर उन्हनि जी वोकल करणु, उन्हनि जे अॻियां माना बीह करे माना हिकिड़ी इहा बि माना मूंखे माना वॾी बिल्कुलु बिल्कुलु यार, उस्तादनि जी ऐं वॾनि जो माना हिकिड़ी ऐं रियाज़ ज़रूरी आहे, सेखारियो। ज़रूरी पहिरियों लेसन माना जेको सरगम जो जेको लेसन आहे उहो बाबा इरफान ॾिनो। वाह 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 यासिर भाई, ईअं कचहरी कयूं था। तव्हां सां कॉलर असां सां मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं नूरली शाहपुर चक्कर खां। जी अदा। हा ॾाढो बहितरीनु तव्हांजो प्रोग्राम, ॾाढो बहितरीनु असांजो प्यारो खिलड़ो सिंगर समोसा। हा बिल्कुलु बिल्कुलु, महिरबानियूं महिरबानियूं। माशाल्लाह माशाल्लाह। अदा साईं केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? नूरली चा ॻाल्हायां पियो शाहपुर चक्कर खां। नूर अली साहब, वाह 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 वाह। अदा एंजॉय शो एंजॉय कयो पिया असांजो? ॾाढो बहितरीनु प्रोग्राम। मां त साईं सिंध जो मसलो बि सिंध टीवी जो त मां ख़ादिम आहियां 24 कलाक। बिल्कुलु बिल्कुलु साईं। ऐं साईं मां हिकिड़ो नंढड़ो शेर बि ॿुधाए छॾींदुसि साईं। पेश कजे पेश कजे। तुझे सूरज कहूं तो उसमें आग है, तुझे चांद कहूं तो उसमें दाग है, वाह वाह। तुझे अपना कहूं तो उसमें शक है, हाँ तुझे प्यार करूं तो मेरा हक है। हाय वाह वाह। नाइस नाइस माशाल्लाह साईं। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। छा त पोइट्री तव्हां पेश कई आहे, ज़बरदस्त यार। ॾाढी महिरबानी तव्हांजी। यासिर भाउ तव्हांखे शेर कीअं लॻो, पहिरियां इहो ॿुधायो। मूंखे शेर त पंहिंजी जाइ ते रहियो। हुन चयो त खिलणो फनकार। खिलणो फनकार उहा हुनजी ॻाल्हि ॿुधे ज़हन में। उहो खिलणो फनकार आहे जेको हर जॻह जिते तो मां ॾुखायल आहियां। न अल्लाह से ॾुखनि खां परे रखे। आमीन आमीन यार। ऐं हिकिड़ो मां चवां थो त इहो तव्हांजे लाइ ख़ूबसूरत, मुंहिंजे लाइ, तव्हां ॿिन्ही जे लाइ। अच्छा ॿिन्हिनि जे लाइ। माना हीअं चओ न तव्हां इकरा खे डेडिकेट कयो पिया, मुंहिंजो नालो छो खयोव? तव्हां ॿिन्ही जे लाइ। अच्छा अच्छा बिल्कुलु। शिरा साहब खे ऐं इकरा खे ई चंद सिटूं साईं पेश कयो। डेडिकेट कयां थो। तू इश्क है तो मैं बाहों में हूँ, बाहों में हूँ तो पनाहों में हूँ, आंचल हूँ तो मैं निगाहों में हूँ, तू है तो मैं हूँ। क्या कहने यार, क्या कहने। कसमें वादे क्यों, तू है तो मैं हूँ, बस मैं तेरा हूँ, तू है तो मैं हूँ, सीने पे लिख दूँ, तू है तो मैं हूँ, तू है तो मैं हूँ। Thank you so much यासिर भाउ। जबरदस्त। सही सही छा ॻाल्हि कजे। Thank you so much। अल्लाह सलामत इकरा तव्हांखे डेडिकेट कयो अथऊं, तव्हां छा चयो? तव्हां ॿिन्ही खे डेडिकेट कयो आहे। मां त चयमि थैंक यू साईं, मां त थैंक यू चयां साईं। छा निभायो आहे वरी तव्हां, ज़बरदस्त। ॾाढी ख़ुशी थी तव्हां असांजे लाइ सॉन्ग डेडिकेट कयो। ॾाढो सुठो सॉन्ग हुयो माशाल्लाह, मुंहिंजो फेवरेट बि आहे इहो। ऐं इंशाल्लाह वरी पंहिंजो गीत हिन ते अचे थो सिंधी। अच्छा इहो ई तव्हांजो सॉन्ग ॾिसूं था। कॉलर असांखे छा था चवनि? जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी छा हाल आहे तव्हांजो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक हूं। मेरा ठीक है, सब ठीक है अल्हम्दुलिल्लाह। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अदा केर पिया ॻाल्हायो, किथों पिया ॻाल्हायो? फरमान अली भुट्टो ॻाल्हायां तो डहरकी खां। अच्छा फरमान अली भुट्टो साहब डहरकी खां। जी अदा शो एंजॉय कयो पिया तव्हां? माशाल्लाह तमाम बेहतरीन अवां शो आहे ऐं माशाल्लाह अवां शिराज भाई तमाम सुठो जगी रहियो आहे। छो त अवांखे सिंध टीवी जे प्लेटफॉर्म ते ॾिसी द होस्ट माशाल्लाह तमाम सुठा सिंगर तव्हां हुयो बि ऐं आयो ऐं माशाल्लाह हिन प्लेटफॉर्म ते ॾिसी करे असांजी खोश आहे। बेस्ट विशेस अवांजे लाइ। महिरबानी महिरबानी। तव्हांजूं दुआऊं हुजनि, तव्हांजो साथ हुजे। बिल्कुलु माशाल्लाह तमाम सुठो लॻे थो। छो त हीउ जेको आहे होस्टिंग जो प्लेटफॉर्म आहे, हिकु न्यू एक्सपीरियंस आहे अवांजो ऐं माशाल्लाह तमामु सुठो पियो थियो कमु। साईं महिरबानी महिरबानी। साईं असां सां गॾु सिंगर यासिर समो साहब मौजूदु आहिनि, का फरमाइश करणु चाहींदव तव्हां? बिल्कुलु ऐं यासिर सां ॻाल्हायूं। यासिर साईं तमामु प्यारो भाउ ऐं जेको आहे तमामु सुठो सिंगर। अस्सलाम वालेकुम यासिर भाई। वालेकुम अस्सलाम भाउ, छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे। ऐं ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजूं दुआऊं आहिनि, तव्हांजे अॻियां आहियूं असां। माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे अवां जेको आहे सॉन्ग ॿुधायो पिया। ऐं हींअर जेको सिंध टीवी ते नओं अवांजो
सो आनियत जो आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे, बसि पंहिंजी पसंदि ते को बि सॉन्ग असांखे न डेडिकेट इहो तव्हांखे ॿुधायूं था जेको तव्हां चयो। साईं बिल्कुल बिल्कुल इहा फरमाइश त कंदासीं तव्हांखे, असां बि कंदासीं। हा बिल्कुलु, तो थैंक यू वेरी मच। थैंक यू बुटो साहब, थैंक यू। अल्लाह मौला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। आमीन। साईं यासिर बा, इहो सॉन्ग जेको अचानक इहो कॉलर असांखे ॿुधायो त इन जो मां बि फैन आहियां साईं, इहो सॉन्ग मूंखे बि फेवरेट आहे मुंहिंजो। ये मोहब्बतूं न हा, इहो गानो ॿुधंदासीं मिलन बस। जी जी। हा ऐं बहितरीन सॉन्ग मुंहिंजो सिंध टीवी ते। हा, इहो गानो थोरो ध्यान सां तामुल सां ॿुधंदासीं त इन खां पहिरियां वक़्तु आहे हिकिड़ो ब्रेक जो। अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ, केॾांहुं न वञो, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन। सिंध म्यूज़िक में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था। उमेद कयूं था तव्हां शो खे एंजॉय कंदा हूंदव, हमेशह एंजॉय कयो आहे तव्हां, ईअं ई प्यार ॾींदव। असां इंशाल्लाह कोशिशि कंदासीं, मज़ीद बहितर करण जी कोशिशि कंदासीं। जी त यासिर भा। जी भा यार ॾाढो असां त पर्सनली असां ॿई किराए मां बि ॾाढो एंजॉय पियो कयां, व्यूअर्स बि जे काफ़ी रिएक्शन अचे पियो, उन्हनि जी बि कॉल्स ते कॉल्स थी अचनि। माशाल्लाह माशाल्लाह, ये मोहब्बतूं, ये चाहतूं, ये सॼी ज़िंदगी ईअं क़यामत ताईं ॾिसंदो रहां इंशाल्लाह इंशाल्लाह। असांजी बि इहा ई कोशिशि आहे, सिंध म्यूज़िक खे असां अहिड़े मक़ाम ते पहुचाइण था चाहियूं इंशाल्लाह, जेका डायरेक्टर साहब जी कोशिशि आहे। तव्हां आहियो त मक़ाम ते सम्झ पहुची वियो। हा साईं महिरबानी। तव्हां आहियो त मक़ाम ते पहुची वियो, बसि हर शइ तव्हांजे हथ में आहे ऐं अलाह पाक जे हथ में आहे। बेशक बेशक, इज़त इहा ॻाल्हि तव्हांजी कोशिशि, अलाह जी मदद हूंदी तव्हांजी। बेशक बेशक। कॉल ॾे त कॉलर मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम सलाम। जी जी, छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? बाबा ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। किथां था ॻाल्हायो? मां मदीने पाक होतो ॻाल्हायां, हाजी शम्स मीरजत। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी सुठी जॻह ते आहिनि तव्हां आहियो। तव्हांखे अलाह ख़ुशि रखे। ख़ैर करे, तव्हां सदाईं ख़ुशि हुजो। प्रोग्राम तव्हांजो हले थो, ॾिसूं था पिया। महिरबानी महिरबानी साईं। जी जी तव्हांजा कलाम बि ॿुधूं था पिया। तव्हां कॉल खणो नथा, हणी हणी थकिजी पियासीं कॉल। जी जी हाजी साहब, हुन जे लाइ माज़रत आहे, छो जो कॉल्स ते कॉल्स अचनि थियूं, लाइव प्रोग्राम आहे, इन जे करे कुझु कॉलर्स असां न अटेंड करे सघंदा आहियूं। नथा करे सघूं। असांजो नंढड़ो अर्ज़ु आहे तव्हांखे। जी जी। उहो असांजो आहे न महबूब मीरजत। जी साईं। उन्हीअ कॾहिं प्रोग्राम में आणियो साईं, बिल्कुलु आणींदासीं, बिल्कुलु बिल्कुलु। उस्ताद खे था चऊं, उस्ताद जेको तव्हां सां वेठो आहे, यासिर समो। उस्ताद यासिर समो, साईं वाह। हा जी हा। इनखे अलाह साईं ख़ुशि रखे। जैसे कोई हारी मो को नओं कलाम असांखे ॿुधाए, कोई हारी मो। कोई हारी में बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं था साईं, बिल्कुलु ॿुधाईंदासीं, कोशिशि कयूं था साईं। तव्हांजे हक़ में असां दुआऊं घुरूं था इंशाअल्लाह। अलाह तव्हांखे मदीने ॾींदो, मके पाक में आणींदो इंशाअल्लाह। इलाही आमीन। आबाद हुजो सदाईं। जी जी आमीन। महिरबानी महिरबानी साईं, ॾाढी महिरबानी। महिरबानी। मके पाक जी दुआ थी वई, मदीने अलाह पाक तव्हांखे मदीने में घुराईंदो। ऐं अञा छा असांजा खपे? ट्रू कॉलर आहिनि असांजा, हमेशह असां सां कॾहिं कॾहिं हिन सां ॻाल्हि थींदी रहंदी आहे। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो प्यार मिलंदो आहे इन्हनि खां। शोभी भाई ॾे अचूं था। शोभी भाई, कैसे हैं आप, क्या हाल चाल है आपके? शहराज भाई जबरदस्त। सर मैं तो मतलब बहुत एंजॉय कर रहा हूँ जब से आपके साथ मैंने एक प्रैक्टिकली काम करना शुरू किया ना। आपको कैसा लग रहा है प्रोग्राम? बात ये है कि जब होस्ट बहुत अच्छा सिंगर हो, ओहो, तो म्यूजिशियन की जिसे कहते हैं ना भाग लग जाता है। अरे अरे अरे, थैंक यू थैंक यू। आप बड़े हमारे सीनियर हैं, आपकी दुआओं से ही कुछ कर पाएंगे। तो हुआ ये कि जब आपकी आमद हुई तो मुझे बड़ी मतलब कहते हैं खुशी हुई दिली कि यार मुझे एक होस्ट भी बहुत अच्छा मिलेगा और एक बहुत सिंगर भी बहुत अच्छा मिलेगा, मुझे काम का मजा आएगा। और मैं ये देख रहा हूँ कि चंद प्रोग्रामों में ही हमारे जो सिंध म्यूजिक की, हमारे सिंध टीवी का जो ये प्रोग्राम है, इसकी व्यूवरशिप बढ़ती जा रही है माशाल्लाह। तो उसमें मैं ये समझता हूँ कि उसमें आपका किरदार बहुत अहम है। बिल्कुल बिल्कुल, डायरेक्टर साहब की है, उनकी गाइडेंस है, और आपका म्यूजिक तो माशा कमाल है। मतलब पूरा टीम मैनेजमेंट हम लोग जो लेकर चल रहे हैं, आपका म्यूजिक भी है। और ये रस्मी बात मैं समझता हूँ क्योंकि उस्ताद के लिए अल्फाज हमारे पास मौजूद नहीं है। आपके जो बाबा साईं हैं उनके तो हम मतलब इस कदर डाई हार्ड फैन हैं कि जिसकी कोई हद नहीं है। तो मेरे पास तो वो अल्फाज नहीं है कि मैं उनके लिए कह सकूँ वो उस्ताद हैं। और इसमें मैं ये कह सकता हूँ कि सिंध की नाक है वो। अरे अरे अरे, तो अल्लाह मौला उनको सलामत रखे। इलाही आमीन, इलाही आमीन। हमारे लेजेंड है। बहुत अच्छा लगता है क्योंकि मुझे बिल्कुल ऐसा लगता है कि मेरे सामने जो है उस्ताद मौजूद है। अरे अरे, बहुत बड़ा क्रेडिट है आपको शोभी भाई। कॉलर, आप कॉलर हमारे साथ मौजूद है। कॉलर मौजूद हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केर पिया ॻाल्हायो, किथों पिया ॻाल्हायो? साईं सिद्धार्थपुर खां ॻाल्हायां पियो, पप्पू ॾिठो, ज़िलो सांगड़। जी 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 अदा, माशाल्लाह माशाल्लाह। शो एंजॉय कयो पिया तव्हां? जी जी जी, शो ॾिसूं पिया, काल मिलाए मिलाए बेज़ार थी आहियूं, काल ई कोन थी लॻे। जी जी अदा,
हाँ हुन जे लाइ असां काफ़ी दोस्तनि खे माज़रत कई आहे, छो जो लाइव शो आहे, तव्हां सभिनि जो एतिरो प्यार आहे, मोहबत एतिरी मिले थी त कुझु कॉल्स असांजो रहिजी थी वञनि था साईं। जी जी, असांखे यासिर समूह खां भिटाई जेको कलाम जो ॿुधाए। बिस्मिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह, सुठी फरमाइश आहे। बिल्कुल ॿुधायूं था भिटाई साईं जी शायरी, बिल्कुल ॿुधायूं था साईं, बिल्कुल ॿुधायूं था साईं, महिरबानी, थैंक यू सो मच। तव्हांखे ख़ुदि गर्ज़ सां प्यार करे असां लुटिजी वियासीं। माशाल्लाह, इहो वरी कमाल तव्हांजो अथव त कॉलर्स असांखे कॉल करे ॿुधाइनि था त भाउ सिंगर खे चओ हीउ असांखे सॉन्ग ॿुधाए, न त उहो चवंदा आहिनि जेको तव्हांजी दिलि चए। जेको तव्हांजी दिलि चए ईअं न आहे, हुननि जी बि त हालत हलणो आहे। हा साईं, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। पोइ छा खपे, हाणे तव्हां छा था ॿुधाइणु चाहियो? मां हाणे तमामु सुठो गीत मुंहिंजो जेको सिंध टीवी ते ख़ूबसूरत मुंहिंजो गीत आहे नेरा। अच्छा, उहो साॻियो गीत त न आहे जेको एकरा फरमाइश कई तव्हांखे? हा जी जी। एकरा तव्हां कहिड़े सॉन्ग जी ॻाल्हि कई? इन्हनि सां फरमाइश कई त कारे जोड़े ते मूंखे ॿुधायो तव्हांजो फेवरेट सॉन्ग, साईं माशाल्लाह वो तो वायरल पियो हले, फेवरेट सॉन्ग आहे। ये तव्हां जूं मोहबतूं आहिनि ऐं पूरी सिंध जूं मोहबतूं आहिनि ऐं सिंध टीवी जी महिरबानी आहे। बिल्कुल बिल्कुल साईं, बिल्कुल शाह साहब जी महिरबानी आहे। ख़ालिद शाह साहब मौला सलामत रखेन। त देर न कयो, ॿुधायो वायरल थियो आहे, जल्दी ॾाढो सां। सुठो सॉन्ग आहे, असांखे बिस्मिल्लाह, ॿुधायो। पेश ख़िदमत आहे। बिल्कुल बिल्कुल। कारो जोड़ो तोखे ठहे थो दिल सां तो ते ही गीत सैयद ख़ालिद छा ठाहियो। मां चवां थो हिन गाने ते परफॉर्मेंस कयूं। पाई कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न कर। पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न कर, पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न कर। आशिको आगामा करे जोड़े जो, आशिको आगामा करे जोड़े जो। पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न कर, पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न कर। आशिको आगामा करे जोड़े जो, आशिको आगामा करे जोड़े जो। पाए साम्हूं जो तूं घुमे थी, कसम सां ॾाढो वणे थी। हो पाए साम्हूं जो तूं घुमे थी, कसम सां ॾाढो वणे थी। ख़ूबसूरत आहे अंदाज़ तुंहिंजो, खूबसूरत आहे अंदाज़ तुंहिंजो, खूबसूरत आहे अंदाज़ तुंहिंजो। आशिको आगामा करे जोड़े जो, आशिको आगामा करे जोड़े जो। पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न कर, पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न कर। आशिको आगामा करे जोड़े जो, आशिको
गामा करे जोड़े जो बाबा हर वक्त ख्याल तुझो रंदो करो जोड़ो तो खीदा ढूंढो ओ हर वक्त ख्याल तुझो रंदो करो जोड़ो तो खीदा ढूंढो हर वक्त ख्याल तुझो रंदो करो जोड़ो तो तेरा ढूंढो नाही ॿियो को मट तू हुजो नाही ॿियो को मट तू हुजो नाही ॿियो को मट तू हुजो आशिको आगामा करे जोड़े जो बल्ले आशिको आगामा करे जोड़े जो पाए कर जोड़ो सामू बिंदी न कर पाए कर जोड़ो सामू बिंदी न कर आशिको आगामा करे जोड़े जो बल्ले आशिको आगामा करे जोड़े जो बसी मचरियो थी घुमा थो अबासी तो ले मरा थो हे बसी मचरियो थी घुमा थो अबासी तो ले मरा थो मन तू अर्ज़ु मुझो मन तू अर्ज़ु मुझो मन तू अर्ज़ु मुझो आशिको आगामा करे जोड़े जो बल्ले आशिको आगामा करे जोड़े जो पाए करो जोड़ो सामू पिघली न कर पाए करो जोड़ो सामू पिघली न कर आशिको आगामा करे जोड़े जो 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 आशिको आगामा करे वाह 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 वेरी नाइस वेरी नाइस मज़ो अची वियो यासिर भाउ छा ॻाल्हि कजे यार माशाल्लाह सभ खां पहिरियां त तव्हांखे मुबारकूं जिन सॉन्ग ॾाढो वायरल थो वञे माशाल्लाह तव्हांजी सिंध टीवी जी जेका कोशिशि आहे इहा बस वॾनि जूं दुआऊं ऐं बस चवां थो न त जंहिंजे मथां जंहिंजो हथु हुजे शहदनि जो जंहिंजे मथां हथु हुजे त माना ऐं डिज़र्विंग आहे कमाल जी शइ आहे तमामु सुठो लिखियलु आहे मां सम्झां थो मार्केट में काफ़ी टाइम खां पोइ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका मूंखे पाण खे पसंदि आई आहे मज़ेदार हिन में हिकिड़ी शइ कमाल जी आहे त आशिक़ आहियां मां कारे जो इहा ई लेन कमाल जी आहे ज़बरदस्त आहे ऐं जेॾी महिल गाने जी इंट्रो जेॾी महिल थींदो आहे इन गाने में मां त हर जॻह ते किथे दोस्तनि में परफॉर्मेंस कंदो आहियां त उनजी जेका थल जी जेका पेर आहे न
हाँ पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न कर जी आशिक आया मकारे जोड़े जो आहे बि ॿियो गानो पर माना यादि मिंट थी वेंदो माण्हुनि खे मतलब तव्हां इहो था चवणु चाहियो त माना अॼु अगरि हिकिड़ा ऑरेंज ड्रेस पाती आहे त तव्हांखे नथी वणे आशिक आया मां ऑरेंज ड्रेस जो वाह 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 हाणे नेक्स्ट ठाहे जो ऑरेंज ड्रेस जे मथां न ऑरेंज कलर बिल्कुलु ऑरेंज कलर त हाणे अलाह सूफ़िन जो कलर आहे सूफ़िन जो कलर आहे नसीब आहे उहा वॾी ॻाल्हि आहे ऑरेंज कलर जी अहमियत आहे सही बिल्कुलु बिल्कुलु कारो जोड़ो वरी कारो जोड़ो त वरी कमाल ॻाल्हि आहे अच्छो ऐं कारो ॻाल्हियूं ईअं हलंदियूं रहनि कारो जोड़ो गुलाबी जोड़ो यासिर भाई ईअं ई तव्हां सां कचहरी कंदासीं कि सॉन्ग्स बि ॿुधासीं अचूं था वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ जी वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार ऐं माशाल्लाह तव्हांखे अॼु असां ॾाढो इंजॉय कयो ऐं यकीनन तव्हां बि इंजॉय कयो हूंदो इन सां गॾु हिकिड़ो ॿीहर असां प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था जी शहराज़ जी यासिर भाउ जी मुंहिंजा प्यारा भाउ तव्हां मज़ो आयो तव्हांखे तमामु घणो मज़ो आयो हेॾो इंजॉय थो कयां अञा मूंखे कहिड़ो मज़ो यार हक़ीक़त मां तव्हांखे चए त मां अञा झुमिर केॾां हा मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां त कुझु ई आर्टिस्ट ईंदा आहिनि जिन सां असांजी बि दिलि चवंदी आहे ॻायूं या उन्हनि सां हिकिड़ो ॾाढो मज़ो ईंदो आहे माशाल्लाह वरी तव्हां जेके एक्सप्रेशन ॾियो था न जेको अॻोणे नांगण वारा एक्सप्रेशन ॾिना था ज़बरदस्त यार असल में मुंहिंजी हिकिड़ी दिलि जी ख़्वाहिश आहे त हिकिड़ो गीत मां उहो कयां जंहिं ते मां अहिड़ी परफॉर्मेंस करणु थो चाहियां अच्छा एज़ अ मॉडलिंग बि तव्हां चाहियो था हा पर माना उहा परफॉर्मेंस ईअं लॻे त माना जीअं सेम म्यूज़िक थी हले जीअं सेम अल्फाज़ था हलनि उहे कंहिंजो बि अहिड़ो नथो थी सघे मां चवां थो त माना मां पंहिंजे आवाज़ में हिकिड़ो अहिड़ो गीत हुजे जेको ईअं माना सफ़ा ईअं कमाल थी वञे वाह वाह असां रिक्वेस्ट कयूं था साईं एॾी वॾी टीआरपी आहे ऐं ॾिसूं था बाबा यासिर साहब जो तव्हां सॉन्ग त रिलीज़ कयो आहे हाणे भाउ खे थोरो मॉडलिंग जो बि हिकिड़ो शौक़ु न आहे पंहिंजे गाने ते पंहिंजे गाने सही सही ज़रूरु ॾिसूं था इंशाल्लाह छो त तव्हांजो बि ॾिठो आहे न तव्हां पाण मॉडलिंग कई आहे मां त मॉडलिंग कई आहे हा 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 मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे गाननि ते पाण मॉडलिंग अचूं था हिकिड़े कॉलर जी तरफ़ अचो हिकिड़ा जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी छा हाल आहे किथां था ॻाल्हायो बाबा चंदो जान मोहम्मद खां हाजी कासिम तालुका डिगड़ी खां हाजी कासिम मोहम्मद अच्छा हाजी कासिम डिगड़ी तां जी 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 टंडो जान मोहम्मद खां ॻाल्हाइनि था जी 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 अदा छा हाल आहे ख़ुशि आहियो साईं तव्हांजी आवाज़ घटि थी अचे जी 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 आवाज़ कटिजे थो तव्हांजो ॾाढो अच्छा हा दा टीवी जो वॉल्यूम घटि कयो टीवी जो वॉल्यूम घटि कयो वाह सब खैर शुक्र अल्लाह जो तव्हां ख़ुशि आहियो जी जी अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि लॻा पिया आहियूं सिंध इहो सिंध म्यूज़िक इंजॉय कयो पिया जी जी इंजॉय करियां पियो फनकार मूंखे ॾाढो वणियो आहे वाह वाह हिनखे ताक़त ॾे आमीन आमीन अल्लाह हिनखे ताक़त ॾे हा वाह ताक़त इलाही आमीन ताक़त ॾाढी आहे मुंहिंजे अंदरि ॾिसण में ई आहिनि का फरमाइश कंदव सिंगर साहब के जी बाबा साईं का फरमाइश करणु चाहींदव सिंगर के सिंगर नहीं फर्स्ट क्लास आहे समूह साहब ॻाल्हि छॾे ॾे हीअ त समूह साहब ते डांस करण वारो ई आहे डांस करण वारो ई आहे हा हा बिल्कुलु बिल्कुलु असां बाबा ख़ुशि तबियत वारा माण्हू आहियूं ख़ुशि मिज़ाज हुजे न माण्हू हिनखे नवाज़ियो आहे अलाह साईं हिनखे उस्ताद सुठो ॾिनो आहे पंहिंजो माइट जेको आहे उस्ताद सभु ॻाल्हि हीअ ॿिज हा हा हीअ ॿिज जेको सलो माण्हू पोखींदो आहे त उहो सलो वधंदो जेको आहे सो वॾनि खां वधंदो आहे साईं बिल्कुलु इहा ई ॻाल्हि तौफ़ीक़ ॾिनी आहे अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे आमीन 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 साईं वॾी वॾी महिरबानी साईं तव्हांजो महिरबानी तव्हांजी अदा ॿिजनि सां यादि आयो माना वाकई उहा त उस्ताद जेके हूंदा आहिनि त ॿिज जाते जेको ॿिज हूंदो ओड़ो ई वाह माशाल्लाह माशाल्लाह बसि इहा बि वॾी ॻाल्हि आहे जेको ॿिज हूंदो ओड़ो ई माण्हू थींदो ओड़ो ई थींदो हक़ीक़त आहे हक़ीक़त पर ॾिसो कुझु ॿिज अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजे पाण खां बि वधीक थी वेंदा आहिनि पर यार तव्हां ॿिज कयो था न अॼुकल्ह ॿिज हलनि बि था मां ॾाढो माण्हू खाइनि था जेको ॾिसंदव गंद करे छॾींदा माण्हू सही सही न माशाल्लाह यार यासिर भाई अल्लाह सलामत तमामु ख़ूबसूरत सिंगर आहियो असांजा तमामु प्यारा सिंगर आहियो आवाज़ जो त मां वॾो मदा आहियां तव्हांजो इहे तव्हांजी मोहबतूं आहिनि
ऐं सिराज बाबा ॾिसो न तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, महिनत सां हर शइ थींदी आहे। बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं। ॾिसो तव्हां जे कम सां दिलि लॻाईंदो न तव्हांखे मंज़िल ज़रूरु मिलंदी। तव्हां ॾिसो उन में कॾहिं बि तव्हां, ऐं मां हिन शइ जो गवाह आहियां, तव्हांजी स्ट्रगल जेका रही आहे, मां हिन शइ जो तव्हांखे ख़बर आहे। अचूं था कॉलर जी तरफ़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं बाबा छा हाल आहे, ख़ुशि आहियो? सिराज भाई दुआ लॻी पई आहे, तव्हां ख़ुशि आहियो? चङा भला? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। साईं किथों पिया ॻाल्हायो, केरु पिया ॻाल्हायो? नूर मोहम्मद शानी गुलजार खलील ॻाल्हायासीं। अच्छा अच्छा, साईं शो एंजॉय कयो पिया? जी जी बिल्कुलु, सॼो ॾींहुं सिंध टीवी जा महिरबानी आहियूं, ॾिसंदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह, थैंक यू सो मच। बिल्कुलु तव्हांजूं दुआऊं आहिनि, तव्हांजूं मोहबतूं आहिनि। सिंगर यासिर समो असां सां गॾु मौजूद आहिनि, का फरमाइश करणु चाहींदव? फरमाइश नहीं करो, कलाम सुठो को ॿुधाए त माना इहो चंद ककरन मां निकितल मूंखे ॾाढो वणी आहे, महिरबानी थी कई। साईं बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि कयूं था साईं, बिल्कुलु। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं सुठो गीत पेश कंदासीं तव्हां। महिरबानी महिरबानी साईं, महिरबानी। अल्लाह सलामत रखे सभिनी कॉल वारनि खे। माना प्रोग्राम माशाल्लाह तमामु सुठो थो वञे। प्रोग्राम पसंदि आहे, सिंध टीवी जी कोशिशि आहे तमामु, सिंध टीवी जी हिकिड़ी तमामु सुठी महिनत ऐं साईं ख़ालिद शाह जो हर वक़्तु माना इहो माना कोशिशि रही आहे त प्रोग्राम खे माना सुठो पेश कजे। बल्कि मां व्यूअर सां इहो ई मां चवणु चाहींदुसि त हिकिड़ो सरप्राइज़ आहे, उहो नेक्स्ट वीक वरी जॾहिं तव्हां असांखे जॉइन कंदव न, हिकिड़ी चेंजिंग तव्हांखे नज़र ईंदी। इंशाल्लाह इंशाल्लाह। अचूं था यासिर भाई, को सॉन्ग पेश कयो, व्यूअर्स भी काफ़ी वेट करें पिया। हिकु मुंहिंजी दिलि चए थी त थोरो सैड बि हुजे, यकी हैप्पी गायो आहे, थोरो सैड बिल्कुलु। अच्छा जॉनरा तव्हांजो सैड आहे, मूंखे ख़बर आहे। हा मुंहिंजो घणो काफ़ी सैड सां। हा बिल्कुलु। अॼुकल्ह इलाही माण्हू मतिलबु दुख में भरियल आहिनि त सैड बि हुजे। मुंहिंजे कज़न जो गीत, मुंहिंजे पुफाट मास्टर फ़तेह अली साहब जो मशहूरु गीत, वाह वाह वाह, उहो पेशे ख़िदमत आहे। माशाल्लाह माशाल्लाह। सचो जे करी हा मूंसां प्यार मान रोआ, सचो जे करी हा मूंसां प्यार मान रोआ। हिकु हिकु आॾो वेही, हिकु हिकु आॾो वेही यार मान रोआ। सचो जे करी हा मूंसां प्यार मान रोआ। सचो जे करी हा मूंसां प्यार मान रोआ। करे हा तमाशो कोई छो मुझे नसीब जो, करे हा तमाशो कोई छो मुझे नसीब जो। ये न तबाह थे हा प्यार मां गरीब जो, ये न तबाह थे हा प्यार मां गरीब जो। मनहान लोकाडो, मनहान लोकाडो हार मान रोआ।
सचो जे करी हाँ मूंसां प्यार मान रोआ सचो जे करी हाँ मूंसां प्यार मान रोआ कमरे में बंद करे पाण खे सजा थो ॾिया हो कमरे में बंद करे पाण खे सजा थो ॾिया बाहु ते ॾंभ ॾेई तोखे बदुआ थो ॾिया बाहु ते ॾंभ ॾेई तोखे बदुआ थो ॾिया रहे हान दिल में तुंहिंजी सारा मान रोआ सचो जे करी हाँ मूंसां प्यार मान रोआ सचो जे करी हाँ मूंसां प्यार मान रोआ वसत गया थो तोखे विसारे छॾिया वसत गया थो तोखे विसारे छॾिया रगो जेकी ॻाल्हि मरी वेंदो मंगी ज़ुल्फ़ का रगो जेकी ॻाल्हि मरी वेंदो मंगी ज़ुल्फ़ का रहे हालत में तुंहिंजी सारा मान रोआ सचो जे करी हाँ मूंसां प्यार मान रोआ सचो जे करी हाँ मूंसां प्यार मान रोआ सचो जे करी हाँ मूंसां प्यार मान रोआ हिक हिक आॾो वेही यारा मान रोआ सचो जे करी हाँ मूंसां प्यार 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 मान रोआ हाय वारे छॾेव तव्हां त यासिर भाउ हेॾा मां एक्सप्रेशन ॾिसां पियो छोकिरी खे बि त रुवारे तव्हां व्यूअर्स खे बि रुवारे छॾियो हूंदो यार कमाल गीत तव्हां पाण माशाल्लाह हिन में डीप में ॻायो पिया हिन शइ खे माना ही कलाम जेको मुंहिंजे कज़न जो गीत आहे इहो मुंहिंजे दिलि वटि आहे गीत तंहिंजे करे मुंहिंजी दिलि चयो मंगी साहब जी छा शाइरी जी ॻाल्हि कजे यार मंगी साहब त हाणे मंगी साहब ज़बरदस्त असल में एज़ एन आर्टिस्ट मां इहा ॻाल्हि कंदुसि व्यूअर्स खे बल्कि इहो ॿुधाइणु चाहींदुसि त जेका सेट पोइट्री आहे न जेका सेट सॉन्ग असां जॾहिं बि ॻाईंदा आहियूं त असुल गायकी जी ख़बर उन में पवंदी आहे हा उन में तव्हां जेको फील विझंदा छो जो ख़ुशी वारो गीत या खेचलो गीत माण्हू ॻाए वेंदो थी थो वञे टेम्पररी कोई बि ॻाए थो सघे पर जेको सैड गीत आहे उनखे रचा सां ॻाइण जो साईं माशाल्लाह उहो तव्हां में उहो हुनर आहे अॼु मां तव्हांखे लाइव ॿुधो आहे हिन शइ जो अल्लाह तव्हांखे इज़त ॾे तव्हांजी महिरबानी ने तव्हांजी कामयाबी माणींदव साईं बट माण्हुनि खे रुवारो घटि यार मां इहो वरी अर्ज़ु कंदुमि न हाणे माण्हू हैप्पी अथव हाणे माण्हुनि खे ॿियो ज़हन ते आहे यासिर माना हाणे सैड न आहे ॾाढी महिरबानी तव्हांजी यासिर भाई तव्हां आयो ऐं असांजे शो खे 4 चंड लॻी विया माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो ऐं तव्हां
इंशाल्लाह ईंदा अॻिते बि तव्हां ईंदा रहंदो असांजे प्रोग्राम इंशाल्लाह ही मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं हे तव्हां ॿई जेके वेठा आहियो मुंहिंजा पंहिंजा आहियो ऐं जेको हिन शो जो डायरेक्टर आहे उहो असांजो अबो आहे हाँ बिल्कुल खालिद शाह साहब बिल्कुल अल्लाह सलामत रखे अल्लाह ख़ुशि रखे सिंध म्यूजिक में खुश रखे सिंध म्यूजिक तव्हांजे नाम ई काफ़ी आहे नाम ई काफ़ी आहे ऐं हिन प्रोग्राम जी माना हिकिड़ी ख़ुशबू पंहिंजी अथव वरी यार ॾिसो असांजी कोशिश त आहे जारी पर हुन में जेको रंग था विझनि उहे वरी आर्टिस्ट असांजा तव्हां प्यारा प्यारा सेलिब्रिटी जॾहिं अचनि ऐं आर्टिस्ट खे वरी जेको हौसलो ॾियणु उहो तव्हांजे हथ में आहे माशाल्लाह तव्हां हौसलो ॾींदा आहियो आर्टिस्ट खे दाद ॾियो था इहा माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि अथव वॾी ताक़त मिलंदी आहे जी ऐं तव्हां हाणे त रोआरे छॾियो हाणे अहिड़ो सॉन्ग ॿुधायो जो असां ख़ुशि थी वञूं पहिरियां मां इहो चवंदुसि त तव्हांजा लख थोरा तव्हां पंहिंजो कीमती ऐं मज़बूत टाइम कढी करे अल्लाह तव्हांखे इज़तूं ॾे हमेशह ही सॼी ज़िंदगी टाइम तव्हांजे लाइ आहे ज़िंदगी आहे त टाइम कीमती कंहिंजे लाइ बि न ज़रूरु न आहे हूंदो त उहो कीमती टाइम हुजे कीमतीअ खे हाणे छॾ माण्हू हिकु दिलि सां मिले त मज़ो आहे माशाल्लाह महिरबानियूं यासिर भाउ नाज़रीन तव्हांजूं बि वॾियूं लख महिरबानियूं तव्हां खोड़ सारो प्यार मिले थो तव्हांजो खोड़ सारो फीडबैक मिले बि थो पर असांखे अञा वधीक खपे ऐं मां तव्हांखे पहिरियां बि अर्ज़ु कयुसि त हिकिड़ो सरप्राइज़ आहे नेक्स्ट वीक जे लाइ असांजे हिन मंच ते हिन शो में सिंध म्यूज़िक जी टीम असां इहो डायरेक्टर साहब इहो हिकिड़े असां पाण में मीटिंग कई आहे त असां नेक्स्ट वीक तव्हांखे हिकिड़ी नई सरप्राइज़ चेंजिंग आणींदासीं ऐं मुलाक़ात थींदी तव्हांजे लाइ सरप्राइज़ आहे उन सां गॾु तव्हांजो प्यार खपे तव्हांजो साथ खपे यासिर भाउ ॾाढी महिरबानी वॾियूं महिरबानियूं ऐं ही प्रोग्राम अॼु जी पुॼाणी ताईं पहुतो आख़िरी गीत ॿुधूं था यासिर भाउ खां मां चवां थो थोरो ख़ुशी वारो गीत हुजे मां चवां थो थोरो मेशअप हुजे त गॾिजी मूंसां तव्हांजो साथ खपे त वाह वाह थी साईं बिल्कुलु मां पेश कंदुसि ऐं व्यूअर्स तव्हांजो साथ खपे नेक्स्ट वीक तव्हां सां गॾु आहियूं ऐं हिकिड़ो तमामु प्यारो मेशअप तव्हांखे पेश था कयूं असां यासिर भाउ मुंहिंजी कोशिशि आहे इकरा जी बि यारू मिलियो अहिड़ो मूंखे ओ मची धमक वियो संसार में राबेल जे गुल जहिड़ो यार गुलाब जे गुल जहिड़ो यार सेब तो सोणो मुंहिंजो प्यार ओ छो जानीअ जी छोकिरीअ जी मिला कया मत लख भेरा बिस्मिल्ला कया बिस्मिल्ला कया राबेल जे गुल जहिड़ो यार सेब तो सोणो मुंहिंजो प्यार ओ छो जानीअ जी छोकिरीअ जी दिला कया मत लख भेरा बिस्मिल्ला कया बिस्मिल्ला कया बिस्मिल्ला कया सुहड़ा ओ तोले नेण बिछाया मां ओ मुझे अंगण ते आ सोहणा तोले नेण बिछाया मां बई बाहू सिरा दियूं ॾई तुंहिंजे गुलड़ा छटाया मां मुझे अंगण ते आ सोहणा ओ तोले नेण बिछाया चंद्र जो टुकड़ो लगे तो अज त तूं चंद्र जो टुकड़ो लगे तो अज त तूं जाने तो मोला जाने तो मोला जाने तो मोला जाने तो मोला चंद्र जो टुकड़ो लगी तो अज त तूं
चंड जो टुकड़ो लगी तो अज त तू जाने तो मौला जाने तो मौला जाने तो मौला जाने तो मौला एड़ो पाण खे समझी तो जान कर ऐलान सदाए सरेआम मुझो सदाए सरेआम मुझो केड़ो अची वेंदो तूफान छाजो फ़ाइदो छाजो नुक़सान सदाए सरेआम मुझो सदाए सरेआम मुझो सदाए सरेआम मुझो हो चंड सितारे जेड़ी जोड़िया पंहिंजी हर पासे आ छोर रुगो बाबा पंहिंजे चंड सितारे जेड़ी जोड़िया पंहिंजी हर पासे आ छोर रुगो बाबा पंहिंजी लखन में हिकु सरदार तो सुनो मुझो प्यार लखन में हिकु सरदार तो सुनो मुझो प्यार ओ छो जानीअ जी छोपिरीअ जी गिला कया बदल कबेरा बिस्मिल्ला कया बिस्मिल्ला कया गायो गायो हो जमालो हो जमालो गायो गायो हो जमालो हो जमालो सिंध म्यूजिक जिंदाबाद हो जिंदाबाद सिंध म्यूजिक जिंदाबाद हो जिंदाबाद सिंध टीवी जिंदाबाद हो जिंदाबाद सिंध टीवी जिंदाबाद हो जिंदाबाद सिंध म्यूजिक जिंदाबाद हो जिंदाबाद सिंध टीवी जिंदाबाद हो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।